इलेक्शन कमेटी ही हाउस के गठन तो करे छो तो ही इलेक्शन कमेटी आई इलेक्शन कमेटी को तो आयतन के लालच में वही करे वही सखर में तो उनसा पंहिंजे मुंह जे दे तव्हां घटि में घटि वर्किंग कमेटी खां पुछो मां छो कयो घटि में घटि इहो वर्किंग कमेटी जो हक़ थो बणिजे त जेकॾहिं तव्हां छा ते कयो तव्हांजी मेंबरशिप ॿार ते कई त इहो हीउ जेको हाउस आहे उनजो इहो हक़ ते थो त तव्हां घटि में घटि इहो वर्किंग कमेटी जो इजलास पहुचायो हा हीउ पेटे दफ़े हीउ जेका वर्किंग कमेटी आहे तव्हां घुर थी करे त इहो तव्हां नाजाइज़ फ़ैसिलो कयो आहे जंहिंजो असांखे ॾुख आहे उन खां पोइ कमनकारनि जे हवाले सां टिर्सनि जे कारकर्दगीअ में असां तव्हां जा मुतक़िन आहियूं छो त जेको हींअर जेको तव्हां घटि में घटि एहतियात रखायो उनजो तव्हां एहतियात ॾेई माण्हू गाॾियुनि में चढ़ी चुका हुआ उन खां पुठियां तव्हां वञी राति विच में न तव्हां कंहिंखां पुछो न कयो घटि में घटि वर्किंग कमेटी में तव्हां हुनखे इतला ॾियो आहे पर न इतला मिलियो बिना इतला जे तव्हां वञी ॻाल्हियूं करे जेके ॿ महीना थिया आहिनि सर्विस चेक करे तव्हां जेको सुभाणे थो मिले परीहं थो मिले इहे पुछिया उस्ताद जा आहिनि उहे दूर करियो बाक़ी पेटे जो छठो ज़िलो अॼु गुलाम रसूल महर सां गॾु आहे सुभाणे जी सुनवाई कयो ज़ाहिद काका असांखे क़बूल आहे ज़ाहिद काका खां सवाइ हैदराबाद डिवीज़न में ॿियो अहिड़ो मुतबर माण्हू न हो पर घटि में घटि तव्हांखे आइनी तरीक़े सां चूंडायो आहे तव्हांजे गैर आइनी तरीक़े सां चूंडाए करे शहर जे तव्हांजे गैर आइनी तरीक़े सां माण्हू चूंडाईंदा त पोइ हो चूंडाईंदा पेटे जे आइन जे बराबरी ते तव्हां हलो बाक़ी अॼु बि असीं गॾु सुभाणे गॾु जेका पेटे जो